पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद सिंध जे नई रजिस्ट्रेशन जी पहिरीं ख़ुशी भरी गजाणी। रिपोर्ट मंज़ूर कालरो। पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद सिंध जी पहिरीं गजाणी डी सेंटर में थी गुज़री, जंहिंजी सदारत सदर दरिया ख़ान बलोच कई। तिलावत कलाम पाक बुज़ुर्ग मेंबर जनाब अब्दुल हकीम दायो करण फरमाई। इन बाद कार्रवाई जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़रानी हलाइंदे एजेंडाउन मूजिब शरीक EC मेंबर पारां नंबरवाल ख़्यालन जो इज़हार करण लाइ दरख़्वास्त कई। अहिड़ी रीति पंहिंजे रायनि ऐं मशवरनि बाद गॾियल फ़ैसिला कया विया। अॼोके ॾींहुं हैदराबाद चैप्टर जे ख़ात्मे ऐं नई रजिस्ट्रेशन थियण ते सदर ऐं ॿियनि उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं पेश कई वयूं। इन मुनासिबत सां अॼु ऑफिस हाल में ख़ुशियूं रहियूं। इन मौक़े ते सदर दरिया ख़ान बलोच जी अॻवाणी ते मुकमल एहतमाद जो इज़हार कंदे खेसि मुबारकूं ॾिनियूं वयूं। हिन गजाणी में नायब सदर इकबाल अहमद मेमण, जॉइंट सेक्रेटरी पीरल ख़ान खोसो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर हुसैन कालरो, कोआर्डिनेटर नज़ीर अहमद शेख, EC मेंबर नज़ीर अहमद खैबरानी मेमण, मोहम्मद ख़ालिद बलोच, आफ्ताब अहमद सिद्दीकी, रियाज अहमद मेमण, सलमान कादरी, आपा रशीदा कुरैशी, कस्बानो दर्स, नीलोफर भुट्टो समेत गुल हसन जतोई बतौर मुबस्सर शरीक थिया। आख़िर में दरिया साहिब ऐं नज़ीर साहिब जिन तरफ़ां ख़ातिर तवाज़े जो इंतज़ाम कयो वियो।